तव्हांखे ख़बर आहे मां जंहिंसां बि फोटो थी रखां जागीरानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे वरी हिकु नई अपडेट्स नई ख़बर ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, छो त असां तव्हांखे छो त हर नई वीडियो में अपडेट्स ॾींदो रहंदो आहियां या मां दोस्तनि खे सुजाग कंदो रहंदो आहियां। दोस्तों, अॼु बि हिन वीडियो मां तव्हांखे हिकु फ़ाहिशी वीडियो ॾेखारण वारो आहियां जेका तमामु घणी जल्द तेज़ी सां वायरल थी रही आहे। उहा सिंध जी बहितरीनु अदाकारा ऐं सोशल मीडिया जी तमामु बहितरीनु जेका एक्टर्स आहे रूबी अली, जंहिंजो तमामु घणो गंदो वीडियो फ़ाहिशी वारो वीडियो जेको हुनजो बेशर्मी वारो वीडियो हुनजो जेको तमामु घणो वायरल थी रहियो आहे। ऐं हुन पंहिंजो वीडियो पाण ई चयो आहे, पंहिंजा बुथा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि। हुन चयो आहे त इर्शाद जागीरानी डेडेश करे नथो। हुन विच में ॻाल्हि आहे डेडेश असां वधीक तव्हां सम्झी विया हूंदव। असां तव्हांखे उहो वीडियो एंड में ॾेखारींदासीं, पिछाड़ी ॾेखारींदासीं, उहो फुल वीडियो असां तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्तों, तव्हां पाण ई परेशान थी वेंदव त वीडियो रूबी अली छो ठाहियो आहे ऐं हुन सां अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई जो उहा पंहिंजे सिर्फ़ु पाण एतिरी वॾी नाले वारी अदाकार थी करे ऐं हिकिड़े सिंगर जे नाले में थी चवे ऐं हुनखे कुझु शर्म न आयो या कुझु हुनखे न थियो जो उहो अहिड़ो वीडियो ठाहे पई। चवण जो मक़सदु इहो त रूबी अली हिकु सिंध जी नाले वारी अदाकार थी करे उहा अहिड़ो वीडियो ठाहे पई ऐं हुनखे ईअं न करणु घुरिजे। ऐं अहिड़ा गंदा लफ़्ज़ जेके रूबी अली चया आहिनि उहे तव्हांखे असां हिन वीडियोज़ में कुझु ॾेखारण वारा आहियूं ऐं तमामु गंदो वीडियो आहे। ऐं तव्हां अगरि यकीन न अचे त असां तव्हांखे उहो वीडियो एंड में ॾेखारींदासीं। पर दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं हिन वक़्तु तव्हां असांजे हिन वीडियोज़ खे लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा हिन वीडियो में कमेंट्स करे, जीअं असांखे ख़बर पइजी वञे त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो या न आयो ऐं हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे कीअं लॻो। वाकई छा हक़ीक़त आहे की न हीअ वीडियो एड थियल आहे का रूबी अली ते, छो त हिन वक़्तु तनक़ीद हले पई फेसबुक जे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्मनि ते, फेसबुक ते, व्हाट्सअप ते ऐं काफ़ी ग्रुपनि में, फेसबुक जे ग्रुपनि में रूबी अली ते हिन वक़्तु तनक़ीद हले पई। ऐं तव्हां छो त असांखे जेका दोस्त हिन वीडियो जे बारे में आगाह कंदा त असांखे ख़बर पइजी वेंदी त छा वीडियो ही रियल आहे या एड थियल आहे। दोस्तों, अचो त हलूं था हुन वीडियो जी। तव्हांखे ख़बर आहे मां जंहिंसां बि फोटो थी रखां जागीरानी सहे नथो। तव्हांखे ख़बर आहे मां चुॾ खणी घुमंदी थी वतां ऐं जागीरानी यहे नथो। तव्हांखे ख़बर आहे मां चुॾ खणी घुमंदी थी वतां ऐं जागीरानी